नाज़रीन ख़बर शेयर कंदा हलूं असांजे रिपोर्टर फैसल शहजाद जी ये रिपोर्ट। भान सईदाबाद लग ॻोठ बुकेरा में बुकेरा बिरादरी ऐं ॿिनि धुरियुनि में संगावती तकरार तां जहिड़ो। न्याणियुनि ॿारनि ॿिनि नौजवान जे मथां ॿी धुरी जे जवाबदारनि अब्दुल हमीद बुकेरो, पुनल बुकेरो, शाहनवाज़ बुकेरो ॿिनि नामालूम माण्हुनि संदुनि मथां हमलो करे लठियुनि कुआड़ियुनि जा वार करे ॿिनि फर्दनि नाले नूर मोहम्मद बुकेरो ऐं ख़ालिद हुसैन बुकेरो खे सख़्त ज़ख़्मी करे फरार थी विया। मां पंहिंजे घर वेठो हुउसि, हू छोकिरो मुंहिंजे घर वेठो भाइटियो मुंहिंजो, हू टई ॼणा डंडा खणी भॻा आया, हथड़ू ॾेई असांखे धक हणी केरा मुंहिंजी बांह ज़रा ज़रा करे मगज़ मगज़ में धक हणी हुन छोकिरे मगज़ मगज़ फाड़े टई ॼणा भॻा हलिया विया। पुनल बुकेरो ऐं उनजो पुटु शाहनवाज़ ऐं हमीद बुकेरो टई ॼणा लठियूं कुहाड़ियूं धक हणी बांह भञी असांजी हलिया विया। असां MC करायासीं इस्पताल में, अॼु असां विया असांखां केस न वरितो वियो आहे। महिरबानी करे हमीद बुकेरो, पुनल, उनजो पुटु शाहनवाज़ असांखे धक हणी मूंखे 14 टाका मगज़ में लॻा आहिनि, अंगूर मुंहिंजी भाॼी अथनि, चाचे जी जेकी बांह हुई साॼे पासे वारी उहा खिरकना कई अथनि, मूंखे चेल में धक, टंगनि में धक आहिनि, 3 ॼणा हवा करे असांखे धक हणी किराए हलिया विया आहिनि साईं। ऐं आई जी सिंध खे बि असांजी रिक्वेस्ट आहे त असां सां जेतिरो थी सघे त असां तदारत कयो वञे। असां काॾे वेंदासीं, असां ग़रीब माण्हू, असांजी रिक्वेस्ट इन्हनि खे ई आहे त साईं मुराद शाह CM आहे, असां उन्हनि खे बि रिक्वेस्ट आहे असां महिरबानी करे असां सां तदारत कयो वञे। बाद में ॻोठा ने ज़ख़्मियुनि खे सैयद अब्दुल्ला शाह इंस्टीट्यूट अस्पताल सेवण में दाख़िल करायो। भान सईदाबाद पुलिस हिन वक़्त ताईं जवाबदारनि जी गिरफ़्तारी का बि अमल में न आंदी आहे, जंहिंजे करे ज़ख़्मी ने संदसि वारसनि साहिबनि खे ॿुधाईंदे चयो त असांजे मथां जवाबदार हमलो करे सख़्त ज़ख़्मी करे फरार थी विया आहिनि। बाद में असांजे वारसनि भान सईदाबाद थाणे ते NC दाख़िल कराई, लेटर वठी सेवण अस्पताल में दाख़िल करायो। वधीक ज़ख़्मी ने संदसि वारसनि चयो त हिन वक़्त ताईं ॿियो ॾींहुं गुज़री वियो आहे, भान सईदाबाद पुलिस सियासी माण्हुनि जे चवण ते का गरी रिश्वत एवज़ जवाबदारनि खे गिरफ़्तार नथी करे। ज़ख़्मी वधीक SSP जामशोर ऐं DSP सेवण खे अपील कई त जवाबदार सरेआम घुमनि पिया, जवाबदार जल्द गिरफ़्तार करे असां सां इंसाफ़ कयो वञे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट जे लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।